सरकार की साहित्य अकादमी मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमी के सहकार से सदा हयात खेलदास बेगवाणी फानी के जन्म शताब्दी साल के मौके ते भोपाल स्वराज भवन में सेमिनार जो आयोजन कयो, जंहिंजो उद्घाटन प्रमुख सचिव मध्य प्रदेश विधानसभा भगवान देव विसराणी विष्णु गेहाणी प्रेम प्रकाश कयो। सेमिनार के पहिरें सत्र की अध्यक्षता वरिष्ठ साहित्यकार वासुदेव मोही कई। खेलदास बेगवाणी साहब के जीवन ए वक्त विषय ते झम्मू शुगाणी सिक सोज साज ते खीमन यू मुलाणी तात्विक पहलू ते मोहन गेहाणी पेपर पढ़िया। ये सत्र की अध्यक्षता मोहन गेहाणी कई। इंदौर में आयल चुन्नीलाल वाधवाणी फानी साहब जो खिजा की खुशबू पीला पन्न ते रोशनी विधि। रात ये तारण के तरपाई दोके मां जे की मुटे सुवा रात ये तारण के तरपाई दोके। वरिष्ठ साहित्यकार वासुदेव मोही फानी जे काव्य जा प्रमुख लक्षण विषय ते पेपर पढ़ंदे फानी साहब जे काव्य रचना ते रोशनी विधि। छाण कई तुह ऐं बुह जुदा कया दाणा वधीक चमकीला थी, पर साईं बेवसी संग खां अॻु ई ओख जी पायदारीअ जी झलक मिली थी वञे। हिक तरह सिट सां निभाइण आई। अकादमी डायरेक्टर अशोक गुलानी फानी जे नाटकनि ते रोशनी विधि। नर्सरी हुई बेगवाणी साहब जेके नाटक हुए बस एक खास बात छा रहंदी हुई जेके इंसिडेंट थियनि था आड़े पाड़े में उन इंसिडेंट ते बेस्ड उहे नाटक क्रिएट कंदा हुआ, सीन्स डायलॉग कैरेक्टर्स ऐं हुनखे वरी डेवलप करो। तो तव्हांखे हिकु नाटक तयारु करणो ऐं हुन ॼण जे कलाकार मंडल जी ॾाढी बढ़िया रेपुटेशन हुई। इन अवसर ते इंदौर के वरिष्ठ लेखक गोप गोलाणी जे कहानियुनि जे मजमूए आशीर्वाद जो विमोचन भी वासुदेव मोही मोहन गेहाणी प्रेम प्रकाश जम्मू शुगाणी दादा लक्ष्मणदास केसवाणी कयो। कार्यक्रम के आखिर में नारी लक्ष्मणी पारा फानी जे कविताओं जो पाठ करणो हुयो, पर अकादमी पारा स्थानीय लेखकन कलाकारन के जिन फानी से गड कम कयो हुयो उन्हनि खे यादगिरियों बुधाइण लाइ जे लाइ आमंत्रित कयो हुयो, जंहिंमें मुरली बलवाणी केटी दादलाणी सचो दबाए सच्चे शायर की निशानी उहा आहे। उन्हनि मां हिकु शायर हो श्री खेलदास बेगवाणी साहब। देव जुराणी भगवान बाबाणी यादगिरियों पेश कयूं, जंहिंजो संचालन अशोक मनवाणी कयो। हिकिड़ा उन जा जेके किरदार हुया सुखू जेके परिवार के सुख ॾींदा आहिनि, किरदार जी ॻाल्हि हुया सुखू नालो हुयो परिवार में ये सुख ॾियणो। उहे मिस्टर केटी दादाणी भी सुखू जो किरदार करे चुका आहिनि। उन्हनि खे अनुरोध आहे पंहिंजी यादगिरियूं ॿुधाईंदा। हिननि लेखकनि पारां वक़्तु वधीक वठण सबबि ऐं साहित्य अकादमी जे आयोजन में शामिल न हुअण सबबि साहित्य अकादमी जे संयोजक प्रेम प्रकाश चयो ऐं प्रोग्राम पोइ कजो पहिरियों नारी रचना पाठ पेश करे वठे। इन ॻाल्हि ते अशोक बुलाणी प्रेम प्रकाश में विवाद थी वियो। पूरो थी वियो सेंटर अकादमी जो हाणे असांजे सेशन सॉरी सेमिनार पूरो थी वियो। सेमिनार वाले जेके भी आहिनि हाँ वो भले उन्हीं जो मर्जी आहे हिते वे यो छा तो थिए। अरे भाई समापन में बाकी आहे उन जो तो इसम बाकी आहे उन जेका अरे वो थींदो न की संगीत जी पेशकश करी कविता जी प्रस्तुति में सिंधी की संगीत पेशकश थी विवाद वाली कहिड़ी ॻाल्हि। ही नारी लक्ष्मणी वारो जेको आइटम आहे न वो सेमिनार जे हिस्से जो आहे वो पूरो करे वठे 5 मिनट में माना हिकु वो वासुदेव मोही जे चवण ते नारी फानी साहब जी रचनाऊं पेश कयूं ऐं प्रेम प्रकाश साहित्य सेमिनार जे समापन की घोषणा कई। गीत लाइ फानी साहब जेका डेफिनेशन लिखी आहे पंहिंजे किताब में, गीत में सुरतार लय संगीत आहे। गीत में सुरतार लय संगीत आहे। ही मुअल मायूस जेरे जहान गीत जे संगीत खां सुरजीत आहे। तंहिंखां पोइ गीत पंहिंजो लिखियो आहे जेको मां तरणु में पेश करण थो चाहियां। मुंहिंजा गीत अधूरा आहिनि, मुंहिंजा गीत अधूरा आहिनि, बंद अधूरा चंद अधूरा, बंद अधूरा चंद अधूरा, काफ़िया पिणण
इन अवसर ते सिंधु आइडल टे जे विजेताउनि खे प्रमाण पत्र ऐं चेक भी ॾिना विया। इन अवसर ते महापंचायत जो अध्यक्ष रमेश सुखराणी भी विशेष रूप सां मौजूद हुआ। उनखां पोइ फानीअ जे नाटकनि जूं हल्कियूं रंग समूह जे कलाकारनि पेश, जंहिंमें ओपी आसूदाणी, गुल पहलजाणी, स्वाति केवलाणी, कल्पना चंदनाणी, मान्या मूलचंदाणी, भावना जगवाणी, नाथाणी पंहिंजी कला जा जोहर ॾेखारिया। आख़िर में दिलीप लालवाणी जे गीतनि सां कार्यक्रम जो समापन थियो।